जुड़ो मां ख़बर ॾींदा हलो त शाही बाज़ार चौक ते नमाज़ जुमा खां पोइ शहर जे मज़हबी सियासी व समाजी हज़रात पारां यूरोपी मुल्क स्वीडन जी हुकूमत जी सरकारी सरपरस्ती में क़ुरान पाक शहीद करण ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें शहरिन वॾे तइदाद में शरीक थी स्वीडन जे मलून हुकूमत खिलाफ़ पंहिंजे गम व गुस्से जो इज़हार कयो ऐं पाकिस्तान जे हुक्मराननि ऐं आलम इस्लाम जे हुक्मराननि खां या घुर कई त फौरी तौर स्वीडन जे सफ़रीन के पंहिंजे मुल्कनि मां निकाली ॾेई स्वीडन जी हुकूमत सां सभई कारोबारी व सिफारती लाॻापा ख़त्म कया वञनि ऐं स्वीडन खे सबक सेखारियो वञे। स्वीडन में जेको क़ुरान जी तौहीन जो वाक़ियो थियो है, पहिरीं क़ुरान जी तौहीन कई पोइ उनखे साड़ियो। असां जुडे जा तमाम मज़ाहिब तमाम मसालिक इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं त असां इनखे बर्दाश्त न कंदासीं। इन जे सिलसिले में अॼु असांजो एहतिजाजी मुज़ाहिरो हो जंहिंमें तमाम मकातिब फ़िक्र हुआ। असां हुकूमत पाकिस्तान के अपील न आर्डर ऐं वार्न कयूं था त स्वीडन खां सिफारती ताल्लुकात फ़िलफ़ौर ख़त्म कया वञनि ऐं स्वीडन जी जेका मसनूआत उन्हनि जो ऑफिशियली तौर ते बाइकाट कयो वञे। ऐं हुकूमत पाकिस्तान के चयूं था त अक़वाम मुत्तहिदा में भी आवाज़ उथारनि त जीअं असां मुसलमान सभिनी किताबनि की तक़दीस कंदा आहियूं, असांजे क़ुरान जी भी तमामु मज़ाहिब वारा मसलक वारा उहा तक़दीस कनि ऐं असांजे क़ुरान जी तौहीन न कनि। क़ुरान मुक़दस आहे, हमेशह मुक़दस रहंदो, इन्हनि जे साड़नि सां कुझु कोन थींदो, असांजे सीने में महफ़ूज़ आहे। असांखे साड़ींदा असांजे ॿारनि जे सीने में महफ़ूज़ आहे। क़ुरान मुक़दस ऐं उथण वारी किताब आहे, क़यामत ताईं इहा हलंदी रहंदी। वॾी पहिरीं स्वीडन में हिकिड़ो इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आया। हिकिड़ो बदबख़्त जेको आहे सो क़ुरान करीम खे पहिरीं हुनजी बेरुमती कई, पोइ जेको आहे सो हुनखे साड़ियो आहे। इन जे ख़िलाफ़ु अॼु सॼी उम्मत मुस्लिमा जेको आहे सो सरापा एहतिजाज आहे ऐं मुतालबो करे पई त सॼी दुनिया में जेका 1.5 अरब मुसलमान आहिनि उहा उनजे मज़हबी जज़्बात खे मजरू कयो वियो आहे ऐं इहा वाक़िया जेका सो रोज़ ब रोज़ वधंदा पिया वञनि ऐं जेकी आलमी बिरादरी आहे उनखे खपे त जेको आहे सो हिन वाक़िया जी रोकथाम जे लाइ को आलमी कानून ठाहे ताकि क़ुरान जी बेहरमती जा जेका वाक़िया आहिनि उनकी रोकथाम थी सके। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।